अहम ख़बर आहे। कंबर में हथियारबंदनी फायरिंग में मारिजी नौजवान के वारसन धरणो आयो आहे। अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। कंबर लाड़काणो रोड ते टायरनि के बाहि ॾेई रोड के ब्लॉक करे धरणो हलियो पियो आहे। अवां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। कंबर में हथियारबंदनी फायरिंग में मारिजी नौजवान के वारसन धरणो हयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। कंबर में हाकिम ख़ास केली था। जी हाकिम, अपडेट कजो। हाँ जी, ये कंबर में एक अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो है। जो कंबर जो घोट है आतण मियाणीअ जो नौजवान है दिलबर चांडियो, जेको भेण के ईद ते घर वठी अचण जे लाइ शदादकोट वञी रहियो हो त हथियारबंदन जेको आहे त कंबर लाड़काणे रोड ते बासत जो लाड़ो आहे, जिते हथियारबंदन मज़ा अहमद ते जेको आहे त गोलियूं हणी सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो, जंहिंखे ॻणती जोगी हालत में जेको आहे लाड़काणा अस्पताल दाख़िल कयो। कुझु घड़ियुनि बाद जेको आहे त नौजवान जेको आहे त ज़िंदगी जी जंग हाराए फ़ौत थी वियो आहे। उन सिलसिले में पुलिस जेकी आहे त मक़बूल जो लाश खणाए मीरो ख़ान अस्पताल में पोस्टमार्टम बाद जेको आहे त वारसनि हवाले कयो वियो आहे। ओॾां जेको आहे त ॿिए तरफ़ मक़तूल जा जेके वारस आहिनि उन्हनि कंबर लाड़काना बाईपास रोड ते जेको आहे त टायरनि खे बाहियूं ॾेई बदअमनी ख़िलाफ़ ऐं पुलिस जी नाले ख़िलाफ़ जेको आहे त एहतिजाजी मुज़ाहिरो करे जेको 3 कलाकनि खां बाद यकीन दयानी बाद जेको आहे त उहो धरणो ख़त्म कयो वियो आहे। नौजवान मक़तूल जो जेको लाश जेको आहे घर पहुचण ते जेको आहे कोराम मची वियो ऐं ईद जी जेके ख़ुशियूं उहे मातम में तब्दील थी वियूं आहिनि। ऐं आख़िरी इतलाउनि ताईं जेको आहे त नौजवान जो क़त्ल केस जेको आहे त उहो हद ताईं दाख़िल न थी सघियो आहे। जी महिरबानी जी।